अपडेट क्यों पे आवा के टंडो जाम का जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ तालपुर मुताबिक गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल गोलो धमाज यूसी टंडो केसर में तकरीबन 170 शागिर्द पढ़न था जंहिंमें छोकरनि सां गॾु नियाणियूं पिण तालीम वठनि थियूं। टीचिंग अमलो जेको वो हिकिड़ो आहे ऐं टे जेके आहिनि से नॉन टीचिंग में। अच्छा ॿियो को उस्ताद न आहे हिते तव्हां ॾे? ॿियो असां वटि उस्ताद कोन्हे को। ॿारनि जी एनरोलमेंट तक़रीबन जो 170 आहे पर आउं हिकिड़ो उस्ताद आहियां पढ़ाइण वारो। असां हिन सिलसिले में असांजे जेको आहे सो DOs खे एप्लीकेशन ॾिनी आहे भई असांखे 2 खां 3 उस्तादनि जी सख़्तु ज़रूरत आहे। उन्हनि असांखे रिस्पॉन्स ॾिनो आहे त इंशाल्लाह जल्द जेको आहे सो तव्हांखे स्टाफ ॾींदासीं। पर अञा ताईं असां वटि को स्टाफ मिलियो कोन्हे। बिल्डिंग जे हवाले सां तव्हां बिल्डिंग जे लाइ तव्हां पाण ॾिसी आया आहियो त असां वटि जेको आहे इलाही तकलीफ़ आहे। असां कुझु ॿार जेके आहिनि 3 ॾींहंनि जे वक़्फ़े ते घुराईंदा उनजे बावजूदि तव्हां ॾिसो असांजे दालान में केतिरा ॿार 2 क्लासूं असांजी भरी पयूं उनजे बावजूदि दालान में ॿार वेठा आहिनि। उनखां पोइ बि असांखे जेको आहे शदीद ज़रूरत महसूस थी वई त असांखे कम अज़ कम 3 क्लास जेके आहिनि असांखे गवर्नमेंट मुहैया करे। उनजे लाइ असां दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, वर्क्स एंड सर्विस वारनि खे बि ॾिनियूं आहिनि, असां सेक्रेटरी साहब खे बि मोकिलियूं आहिनि दरख़्वास्तूं। उम्मीद आहे जल्दी असांखे कोई बिल्डिंग जो बि असांजो मसइलो हल करे वेंदो। इन लाइ सिर्फ़ु हिकु उस्ताद मुक़ररु, 3 लोयर स्टाफ, 2 चौकीदार, 1 पटे वालो ॿारनि खे तालीम ॾेई विया आहिनि जॾहिं हेड मास्टर TOD साहिबनि खे एप्लीकेशन ॾेई चुका आहिनि उस्तादनि लाइ, पर दिलासनि खां सवाइ कुझु बि हासिल न आहे थियो। क्लासरूमनि जी पिण खोट आहे जंहिंजी पिण दरख़्वास्त ॾिनी वई आहे। वर्क्स एंड डिपार्टमेंट खे ॿारनि जी तालीम दाव ते लॻल आहे। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।